मेडिकल में दासी सर्जन न थींदासी एफसीपीएस न कंदासी त पंहिंजो गुज़ारो ई कोन थींदो पाण खे लिफ्ट ई न मिलंदी पोइ सभु मजबूरी में था थियनि देन वी हैव टू फेस लॉट्स ऑफ प्रॉब्लम्स पर जेकॾहिं इन माण्हू खे जेको चाहे पियो त मूंखे हिकिड़ी कंफर्टेबल चेयर हुजे हा मुंहिंजे साम्हूं कंप्यूटर स्क्रीन हुजे हा इन माण्हू खे जेकॾहिं असां IT एक्सपर्ट कयूं हा इन माण्हू खे जेकॾहिं असां सॉफ्टवेयर इंजीनियर कयूं हा इन माण्हू खे जेकॾहिं असां पंहिंजी चॉइस जी फील्ड ॾेई छॾियूं हा त कहिड़ो कामयाब थी वञूं हा असांखे हिकिड़ो बहितरीन सॉफ्टवेयर इंजीनियर मिली वञे हा ठीकु आहे हिकिड़ो माण्हू आहे जेको चए थो त न आई डोंट लाइक टू सिट इन अ चेयर आई वांट टू रोम आई वांट टू ट्रेवल अ लॉट उन माण्हू खे तव्हां अहिड़ी जॉब ॾेई छॾियो जंहिंमें हिकिड़ी जॻह ते चुप करे वेठो हुजे कुकड़ा वांगुरु हाणे परफॉर्म कंदो छो त असां वटि जॉब्स जेके आहिनि असां वटि कैरियर जेको आहे ऑप्शन हूंदो आहे ऑप्शन तौरु ईंदो आहे चॉइस तौर ते कैरियर असां वटि अचे ई कोन थो बिल्कुलु मिसाल जी ॻाल्हि असां वटि ॿ फील्ड्स आहिनि मेडिकल एंड इंजीनियरिंग जंहिं ते असां सभु माण्हू जेको आहे न दे आर क्रेज़ी अबाउट दिस चरिया आहियूं असां चरिया माना इट इज़ मैटर ऑफ ऑनर कंहिंजो ॿार इफ इज़ बीइंग सिलेक्टेड इन मेडिकल एंड इंजीनियरिंग त सॼे ॻोठ में पढ़ो ॾींदा आहियूं त मुंहिंजो पुटु न इंजीनियरिंग में सिलेक्ट थी वई मुंहिंजी धीउ मेडिकल में सिलेक्ट थी वई बाबा माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे भाउ तुंहिंजो पुटु तुंहिंजी धीउ मेडिकल में सिलेक्ट थी वई नियाणी महिनत कई हूंदी ठीकु आहे ऐं जंहिं वीचारे जी धीउ जंहिं वीचारो पुटु सिलेक्ट न थियो उहे ॼण त अछूत चंद्रा ॿार अथसि निभागा ॿार अथसि न पढ़िया महिनत न कयूं पीमा पैसा ज़ाहिर करे छॾियूं हीअं करे छॾियूं यकीन कयो साइलेंस इंजॉय कयो वरी हिकु फैल में वञी कमेंट करियो पाण पाकिस्तान में था रहूं पाकिस्तान इज बेसिकली रिच कंट्री पाण पाकिस्तान में था पाकिस्तान वॾो ख़ुशहाल मुल्क अथव इंडिया में लखे ॿार सिर्फ़ु इन लाइ ख़ुदकशी कंदा आहिनि बिकॉज़ दे आर नॉट सिलेक्टेड इन देयर पर्टिकुलर फील्ड्स उहे पंहिंजे पर्टिकुलर फील्ड में सिलेक्ट न थींदा आहिनि त इन करे ख़ुदकशी करे छॾींदा आहिनि छाकाणि वटि ज़िंदगी जो ऑप्शन ई कोन्हे असां त बसि ख़ुशि आहियूं डॉक्टर थियासीं त बि ख़ुशि न थियासीं त बि ख़ुशि को मसइलो कोन्हे को वरी खोड़ सारा आहिनि चाचे जो जेको आहे MNA MP सां वास्तो आहे केॾा केॾा नौकिरी मिली वेंदी हेॾा होॾा हे हो असां टेक फॉर ग्रांटेड था वठूं पर जेके दुनिया सुधरियल मुल्क आहिनि दे डोंट टेक इट फॉर ग्रांटेड अच्छा उहे छो नथा वठनि टेक फॉर ग्रांटेड बिकॉज़ दे वर्क फ्रॉम वेरी बिगिनिंग फॉर दैट पर्टिकुलर कैरियर छाकाणि त उहे 5 क्लास खां उन कैरियर जे लाइ भॼनि था 5 क्लास में ही उन ॿार जो डिसाइड थींदो आहे त ही विल बी इंजीनियर ही विल बी डॉक्टर ही विल बी लॉयर ही विल बी ब्यूरोक्रेट ही विल बी CSP ठीकु आहे ही विल क्वालिफाई CSS इहे सभु शयूं फ्रॉम द क्लास 5 आर डिसाइडेड ऐं उन खां बाद में उनजी नरिशमेंट थींदी आहे उनजी नर्चरिंग थींदी आहे उनजी कैरियर काउंसलिंग थींदी आहे उनखे उन्हनि किताबनि सां ई माना जेको आहे सो इश्क करायो वेंदो आहे उन किताब ई उहे पढ़ाया वेंदा आहिनि उन खां बाद में बि जेकॾहिं केरु ॿार सिलेक्ट न थिए त पोइ त ख़ुदकशी हक़ थी वेंदी आहे उन्हनि जो असां वटि त शयूं शुरू इंटर खां पोइ थींदियूं आहिनि हलो हाणे तव्हांखे ॿुधायां थो इंटर खां पोइ डॉक्टर इंजीनियर खां अलावा असां वटि कहिड़ा ऑप्शन आहिनि पर तव्हांखे ॿुधायां त कंहिं मुल्क जा घणा हिसा हूंदा आहिनि 4 पिलर हूंदा आहिनि पहिरियों पिलर स्टेट जो जेको हूंदो आहे न उहो एग्ज़ीक्यूटिव हूंदो आहे बदकिस्मती सां असां तव्हां एग्ज़ीक्यूटिव में वञी कोन था सघूं बिलावल भुट्टो जान छॾे त असां वञूं न क्या MNA MP जा ॿार जान छॾनि त असां वञूं न उहो त ठीके में उन्हनि खे मिलियल आहे केरु ग़रीब ॿार माना वॾी कोशिशि खां पोइ भली तव्हां केॾा ई कामयाब लीडर छो न हुजो MNA MP मिनिस्टर थियणु पंहिंजे वसे जी ॻाल्हि न आहे पर ईअं नथो चओ आई डोंट मीन टू डिस्करेज यू थी सघो था थी बि सघो था पर माना ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़ो वेस्टेज ऑफ टाइम आहे जो पाण ते बि सोचूं त पाण पॉलिटिशियन थींदासीं हुजे हा को सुधरियल मुल्क हुजे हा को अमेरिका हुजे हा को इंग्लैंड हुजे हा को कैनेडा त पाण बि ख़्वाब ॾिसूं हा त मां बि मिनिस्टर थींदसि मिसाल जी ॻाल्हि ओबामा छा हुयो तव्हांखे ख़बर आहे बेसिकली बराक ओबामा केरु आहे ही इज़ अ प्रोफेसर ऑफ यूनिवर्सिटी लॉ जो प्रोफेसर आहे टीचर आहे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका थी वियो असां वटि केरु भलो टीचर सोचे सघे थो न पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो या सदर थींदो ठीकु आहे काउंसलर बि कोन थींदो असां वटि ई हाल कयूं काउंसलर बि जेके काउंसलर जा पुट आहिनि उहे थींदा माना हलो पर हिकिड़ो माना इहो तरीक़ो आहे त माण्हू पॉलिटिक्स में वञे लीडर थिए MNA MP थिए मिनिस्टर थिए इहा शइ पॉसिबल आहे इमरान खान खां पोइ कुझु ग़रीब गुरबा वीचारा जेके आहिनि सो बि ख़बर पख्तूनख्वा उन मां कुझु जेके आहिनि से इन लेवल ते पहुता आहिनि वञी ठीकु आहे पर हाणे पाकिस्तान असां वटि सिंध में जेसीं ताईं जीअ भुट्टो आहे तेसीं ताईं त ॾाढो ॾुखियो आहे बाक़ी पोइ हाणे अॻिते हली कुझु थिए ठीकु आहे तंहिंजे करे असां जीअ भुट्टो खे तंग नथा कयूं असां सिरिया साईं जीअ भुट्टो वारा हलोसीं सेकंड आहे
माना जुडिशरी, सेकंड है जुडिशरी जुडिशरी में तव्हां यू हैव सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, यू हैव प्रोविंशियल हाई कोर्ट्स, यू हैव इस्लामाबाद हाई कोर्ट, उन खां अलावा तव्हां जूं सेशन कोर्ट्स आहिनि, तव्हां रेवेन्यू कोर्ट्स आहिनि, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहिनि, उन खां अलावा तव्हां जूं एंटी टेररिस्ट कोर्ट्स आहिनि, उन खां अलावा तव्हां जूं अकाउंटेबिलिटी कोर्ट्स आहिनि, तव्हां जूं फैमिली कोर्ट्स आहिनि, हज़ारे कोर्ट्स आहिनि। अच्छा, इन कोर्ट्स में वी नीड जजिस, असांखे छा खपनि? जजिस खपनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेको जज हूंदो आहे, हे जेको पाकिस्तान जो चीफ जस्टिस हो न, चीफ जस्टिस, उन जी तव्हां पघार ॿुधंदो न तव्हां हैरान थी वेंदो। घणी पघार हूंदी तक़रीबन चीफ जस्टिस जी? हाँ, तक़रीबन मिलाए सिलाए जेको चीफ जस्टिस आहे पाकिस्तान जो 30 लख रुपया खणंदो, 25-30 लख रुपया महीने जी पघार खणंदो। ऐं हक़ हिलाल जी खणंदो, हक़ हिलाल जी, को हराम न, का रुश्वत न, का ठगी न, का चोरी न। हितां गंबड़ जा जेके जज आहिनि न, गंबड़ में हूंदी न सेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट हूंदी न साईं, इन्हनि जो जेको जज आहे न, नओं जेको जज थींदो आहे न, 2.5 लख रुपया पघार खणंदो आहे। घणी पघार खणंदो आहे? 2.5 लख रुपया पघार खणंदो आहे। उनखे अलावा गाॾी अलॻि हूंदी आहे, घर अलॻि हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं माना ईअं तव्हां अंदाज़ो लॻाईंदा वञो जीअं मथे वेंदो त केॾी पघार थींदी। पर मां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेको सुठो वकील हूंदो आहे न, उहो कॾहिं बि जज न थींदो आहे। जेको सुठो वकील हूंदो आहे उहो कॾहिं बि जज न थींदो आहे। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांजो जॾहिं जस्टिस इहो साकिब निसार वञे पियो त उन चयो त मुंहिंजी ख्वाहिश ही त आई मे बी द स्टूडेंट ऑफ एतजाज़ हसन। चीफ जस्टिस थियो, रिटायर थियो, चई त मुंहिंजी ख्वाहिश ही त मां एतजाज़ हसन जो शागिर्द थियां। एतजाज़ हसन पाकिस्तान जो नाले वारो कानूनदान आहे। हिकिड़े केस जी ख़बर आहे घणी फीस वठंदो आहे? मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो केस मां हुन पढ़ियो, 3.5 करोड़ रुपया फीस वरिती हिकिड़े केस जी। अच्छा, खटियण हाराइण वकील जो कमु न हूंदो आहे। वकील सिर्फ़ु केस प्लीड कंदो, खटे या हाराए, हुनजी फीस फिक्स आहे। अहिड़ा वकील बि आहिनि। ठीकु आहे। हाणे इहो जेको लॉ जो शोबो आहे, असां ॿुधायो, असां मां तव्हां मां केतिरनि खे शौक़ु आहे त असां वकील थियूं, जज थियूं, सॼे माना हाल में 1 2 3 4 5। ठीकु आहे। सच अ ब्राइट कैरियर इज बीइंग इग्नोर्ड बाय अस। अच्छा, ईअं बि न आहे त केरु मेडिकल में न वेंदो आहे, सॉरी केरु लॉ जी फील्ड में न वेंदो आहे। तव्हां कोर्टुनि जे ॿाहिरां वेंदो, हज़ारे वकील तव्हांखे मिलंदा, हज़ारे। हीअं उछलाईंदो न कोर्ट जे ॿाहिरां कंहिं बि माण्हू ते पनो त उहो वकील हूंदो। तव्हां चयोसीं हेॾा वकील आहिनि, इन्हनि जो कैरियर त कोन्हे, तव्हां असांखे छा था सेखारियो? बाबा इहे ख़बर न वकील कीअं थिया? इहे पहिरियां तव्हां वांगुरु पिया कोशिशि कनि डॉक्टर इंजीनियर थियण जी, न डॉक्टर थिया न इंजीनियर थिया। इन खां बाद में हिननि वीचारनि खे का नौकरी बि कान मिली। पोइ हिननि छा कयो, 3 सालनि जी LLB थींदी आहे कॉलेज साइड खां। मां लतीफ़ यूनिवर्सिटी जो आहियां। पोइ कॉलेज साइड में हिकिड़ो ॾींहुं मोड़ न ॾिसंदा आहिनि, कॉलेज जो मिड़े इम्तिहान पास थींदा आहिनि, वकील थींदा आहिनि, पोइ कोर्टुनि जा चक्कर कढींदा आहिनि। उन खां पोइ बि इहो बि वकील लखे रुपया कमाईंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां आफ्टर इंटरमीडिएट जॉइन एनी एनी लॉ यूनिवर्सिटी, ऐं तव्हां ख़ुशनसीब आहे, सॼे पाकिस्तान में पहिरीं वाहिद लॉ यूनिवर्सिटी सिंध में आहे। कराची में जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो लॉ यूनिवर्सिटी, पाकिस्तान जी पहिरीं लॉ यूनिवर्सिटी जेका आहे लॉ जी यूनिवर्सिटी, उहा तव्हांजे सिंध में आहे। उन खां अलावा इलाही सारा कॉलेजिस आहिनि। तव्हांजी लतीफ़ यूनिवर्सिटी कराईंदी आहे। लतीफ़ यूनिवर्सिटी जो मेन कैंपस 5 ईयर जेको आहे सो लॉ कराए थो, LLB कराए थो, 3 साल LLB कराए थो। पर इंटर खां पोइ तव्हांजी 5 साल LLB थींदी आहे। इहा 5 साल LLB करण खां बाद में यू आर एलिजिबल फॉर सर्विंग एज अ लॉयर, या तव्हां जुडिशरी जा इम्तिहान ॾेई तव्हां जज बि थी सघो था। एॾो वॾो ब्राइट फ्यूचर पाण इग्नोर कयूं वेठा आहिनि, कॾहिं सोचियूं न आहिनि। उन खां पोइ मुल्क हलाईंदा आहिनि। बेसिकली ॾिसण में त इहे सियासतदान हलाईंदा आहिनि, पर इन सियासतदाननि खे हलाइण वारा बि हिकिड़ा उस्ताद आहिनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं ब्यूरोक्रेट्स। छा चवंदा आहियूं? ब्यूरोक्रेट्स। इहे ब्यूरोक्रेट्स सियासतदाननि जा बि अबा हूंदा आहिनि। प्राइम मिनिस्टर जी स्पीच चेंज करे छॾींदा आहिनि। ऐं पाकिस्तान वी हैव एग्जांपल्स। वज़ीर आज़म चवण हिकु शइ पियो चाहे, तक़रीर में ॿी शइ लिखल हुजे। ऑर्डर हिकिड़ो पियो करणु चाहे, ऑर्डर ॿियो निकिरी वियो। एंड दीस ब्यूरोक्रेट्स आर दैट मच पावरफुल त केर बि हुननि सां फिटाइण न चाहींदो आहे। ब्यूरोक्रेसी ते आई विल नॉट टॉक दैट मच, छाकाणि त ब्यूरोक्रेसी जेका एंट्री थींदी आहे उहा CSS जे थ्रू थींदी आहे, PCS जे थ्रू थींदी आहे। हाणे असांजी सिंध में एतिरो शौर अची वियो आहे जो यू नो वेरी वेल व्हाट इज CSS एंड व्हाट इज PCS। मां अगरि तव्हांखे चवंदो CSS PCS जी ख़बर आहे त आई थिंक एवरीवन विल रेज़ हैंड। ख़बर आहे न CSS PCS जी? सेंट्रल सुपीरियर सर्विसेज
and provincial commission services CSS PCS for provinces असांजी बदकिस्मती आहे सिंध में अञा ताईं PCS थी हले जॾहिं त पंजाब में जेको आहे सो PMS शुरू थी वई आहे असां सिंधी अञा हिकिड़ो स्टेप पहुती आहियूं अलाह साईं असांखे सुधारींदो असां बि तरक़ी कंदासीं हिकिड़ो ॾींहुं ईंदो ख़्वाब त असां सभिनी जो इहो आहे ठीकु आहे बाक़ी CSS असांजा हज़ारे नौजवान वर्क फॉर CSS उसी जी तयारी कीअं थींदी आहे आई विल बी टेलिंग यू इन एनी अदर लेक्चर अचो साईं उन खां बाद में मां तव्हांखे ॿुधायो पॉलिटिशियंस जजिस उन खां पोइ ब्यूरोक्रेट्स पर इन्हनि सभिनी जो वरी हिकिड़ो पीउ हूंदो आहे जेको सॼी गवर्नमेंट उहो हलाईंदो तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदो इस्टेब्लिशमेंट हा न का बि ख़बर न हूंदी आहे इस्टेब्लिशमेंट छा इफ आई आस्क एनीवन टू डिफाइन इस्टेब्लिशमेंट नोबडी विल डिफाइन इस्टेब्लिशमेंट केर बि इस्टेब्लिशमेंट डिफाइन करे ई कोन सघंदो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि ते वी ऑल एग्री त हिन इस्टेब्लिशमेंट में जेके माण्हू हूंदा आहिनि दे आर फ्रॉम आर्म फोर्सिस ऑफ पाकिस्तान पाकिस्तान जे आर्म फोर्सिस जा हूंदा आहिनि पाकिस्तान आर्म फोर्सिस हैज़ 3 मेजर विंग्स पाकिस्तान आर्म फोर्स जा 3 मेजर विंग्स आहिनि उनमें पाकिस्तान आर्मी पाकिस्तान नेवी पाकिस्तान एयर फोर्स अच्छा इहे त थिया मेजर नाला साम्हूं फ्रंट ते ई आहिनि उन्हनि जे बैक ते तव्हां वटि ISI तव्हां वटि इंटेलिजेंस ब्यूरो IB तव्हां वटि MI मिलिट्री इंटेलिजेंस उन खां अलावा तव्हां वटि FBI FIA इलाही सारा इदारा आहिनि जेके उन आर्म फोर्सिस जे सर्किल जे अंदरि हलंदा आहिनि आर्म फोर्स में एंट्री थियण जे लाइ either it is in Pakistan Army or it is in Pakistan Navy or it is in Pakistan Air Force तव्हांखे इंटर खां पोइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान एयर फोर्स में प्री इंजीनियरिंग खपे बाक़ी पाकिस्तान आर्मी में ऐं पाकिस्तान नेवी में बोथ प्री इंजीनियरिंग वारा बि प्री मेडिकल वारा बि ॿई ॼणा अप्लाई करे सघनि था हिकिड़ो इम्तिहान ॾियणो आहे नालो आहे ISSB इंटर सिलेक्शन सर्विस बोर्ड डायरेक्ट एंट्री तव्हांजी थींदी सेकंड लेफ्टिनेंट जे तौरु ठीकु आहे ऐं फ्लाइट ऑफिसर जे तौरु उहा तव्हांखे वठी वेंदी टू द फ्यूचर ऑफ पाकिस्तान आर्म फोर्सिस सेकंड लेफ्टिनेंट खां तव्हांजो सफ़र शुरू थींदो you will at least if you qualify ISB at your youngest age तव्हां ब्रिगेडियर ताईं त को माना तव्हांजे लाइ प्रॉब्लम ई कोन्हे तव्हां ब्रिगेडियर ताईं न वञो पोइ ब्रिगेडियर खां पोइ वरी पाकिस्तान आर्मी में थोरा ॾाढा ॾुखिया प्रमोशन थींदा आहिनि पर हिकिड़ो ब्रिगेडियर तव्हां सम्झो था ब्रिगेडियर इज़ अ वेरी रिच पोस्ट तव्हांजो ब्रिगेडियर समटाइम्स इज़ मोर पावरफुल देन योर चीफ मिनिस्टर तव्हांजे चीफ मिनिस्टर खां बि कॾहिं कॾहिं ब्रिगेडियर हिकिड़ो पंहिंजा पावर ॾेखारे जॾहिं मिलिट्री जो दौरु हूंदो आहे तव्हां इहो पंहिंजे कंहिं वॾे खां पुछा कजो त ज़िया जे दौर में ब्रिगेडियर जी छा इज़त हूंदी ज़िया जे दौर में त असांजा MN MP हिकिड़े मेजर खां बि ॾिजंदा ठीकु आहे उहा हाणे ॿी ॻाल्हि आहे त हाणे उहो माना मार्शल वग़ैरह न आहे त पोइ हाणे डप वग़ैरह न आहे बट आर्म फोर्सिस असांजे घणा माण्हू आहिनि आर्म फोर्सिस में असां वञूं नथा अच्छा असां सदाईं किराए कंदा आहियूं त बाबा सिंधी जेके आहिनि फौज में आहिनि ई कोन कंहिं ज़माने में वाकई इहो हूंदो हुयो तसुब आहे आई डू एडमिट दिस ऑन दिस प्लेटफॉर्म मां तव्हांखे न चवंदुसि को मसलो न आहे पर जेकॾहिं पाण थोरो रियलिस्टिक थी ॾिसूं त हाउ मेनी अमंग अस अप्लाई फॉर ISSB में केरु अप्लाई कंदो तव्हां मां एतिरा वेठा आहियो घणनि ॼणा ISSB में अप्लाई कयो आहे बसि हिकिड़ो छोकिरो कयो ठीकु आहे ISSB में वञो ISSB जी तयारी कयो and join Pakistan forces join कयो बाबा पाकिस्तान असांजो आहे न पाकिस्तान सिर्फ़ु ठीके ते खेला या पंजाब जो असांजो आहे if we will not join Pakistan forces ठीकु आहे त who will defend this country डिफेंड केरु कंदो हलो इहे चार तव्हांजा त थिया वॾा माना जेको आहे सो हिकिड़ा मेन कैरियर्स जेके तव्हां वञी सघो था उन खां अचो तव्हांजी ज़िंदगी में इन योर लाइफ the role of a journalist ये साहब ही न जेके 50 रुपए में ख़बरूं विकिणंदा आहिनि इहे न हे 50 रुपए में ख़बरूं साईं अॼोके प्रोग्राम जो चवंदो न साईं अल्ताफ़ चवंदो बाबा हेॾो सारो सेशन कयो आहे हे भाई ख़बर ते हलाए ॾियो ठीकु आहे चवंदासीं 100 रुपया त ॾेई भला हलाए ॾियो हे जेके ख़बरूं ते 100 रुपया वठनि इहे साहब अच्छा हिननि खां पुछा कंदो नो वन अमंग देम हैज़ अ डिग्री ऑफ जर्नलिज्म हिन मां कंहिंखे बि न जर्नलिज्म जी डिग्री आहे न इहे साहब आहिनि इहे मिड़े बसि दुकान हलाईंदा आहिनि पिया वीचारा धंधो कनि था त हिन करे आई डू एप्रिशिएट देम पर जेके रियल जर्नलिस्ट आहिनि जिन वटि डिग्री आहे जर्नलिज्म जी जिन वटि डिग्री आहे मास कम्युनिकेशन जी जेके प्रोफेशनल सहाफ़ी आहिनि उहे तव्हां वञो तव्हांजो जेको डान जो सहाफ़ी आहे अच्छा
अॻे त सा बि सिर्फ़ु प्रिंट मीडिया में हूंदा हुआ, हाणे वी हैव इलेक्ट्रॉनिक मीडिया। असां वटि छा आहे? इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे बाबा। वी नीड नंबर ऑफ स्टूडेंट्स, नंबर ऑफ कैंडिडेट्स इन दिस फील्ड। We need anchor persons, we need news persons, we need reporters, we need writers, we need feature writers, we need columnists. ये क्या लिखना बाबा? कहाँ लिखना? जेकने you will opt professionally for it, जेकने ताने जिला professionally opt कर दो, जेकने ता professionally opt न करनो तो कुछ के unprofessional मानून उन्हें ने कब्ज़ो करना, वो खबरों ऐडी होंगी जो को ता अखबार में पढ़ो ता अजीब अजीब किस्म जो sometimes you have a laughing stock in newspapers, खिलावारी खबरों भी नहीं हों। It is because nobody sincerely and professionally executes responsibilities as a journalist. उन्हें के अलावा पाकिस्तान में there are number of fields. तवांजी मेडिकल जी फील्ड में ही फार्मेसी जी की वरी में वरी फील्ड है। We have pharmaceutical companies, number of pharmaceutical companies. केरवी होता नहीं फार्मेसी में। जेकर तवां सिर्फ will be opting for only medical and engineering. Who will opt for pharmacy? You care करो, इतना करा। उन्हें के अलावा मिसाली गाल मां तव्हां वटि अचां, सभु शयूं छॾे करे तव्हां सोची न हूंदो त साईं असांखे सभु शयूं ॿुधायूं, पंहिंजे धंधे जे बारे में ॿुधायो कोन। पर पाकिस्तान जी एवरग्रीन फील्ड, the best field in Pakistan that I do prefer. I was bureaucrat once, but I had good bureaucracy for the sake of teaching. Wow. One of the finest ever field in the world. तव्हां वटि खणी असां वटि सिंध में खणी उस्ताद इज़त न हुजे, पर दुनिया में मुआशरे में जेको इज़त ऐं मक़ाम खे उस्ताद मानियो आहे, केरु नथो माणे सघे। If we opt teaching as our field of choice, ईअं न त का बि नौकरी न मिले पोइ मास्तरी ते गुज़ारो, अहिड़ा मास्तर न, ठीकु आहे न? सब रास्ता बंद थी वञनि, पोइ हाणे आख़िर में थोरो कयूं क़ौम जे मथां that we want to be teachers. न दिल सां after your intermediate determine yourself that you will be teachers. वञो एजुकेशन में वञो, इंग्लिश में वञो, कंहिं बि फील्ड में वञो, टीचिंग खे ऑप्ट कयो, उन सब्जेक्ट में एमफिल कयो, उन सब्जेक्ट में पीएचडी कयो, उन सब्जेक्ट में रिसर्च कयो, the world will sing your songs. दुनिया तव्हांखे इज़त बि ॾींदी, तव्हांखे मान बि ॾींदी, मर्तबो बि ॾींदी, शानदार कैरियर बि थींदो। ऐं अगरि जेकर तव्हां सम्झो था त हिकिड़ो उस्ताद सुठा पैसा नथो कमाए सघे, त लेट मी टेल यू, असां वटि यूनिवर्सिटी में उस्ताद आहिनि 3-4 लख त सिर्फ़ु पघार खणंदा आहिनि। 3-4 लख सिर्फ़ु पघार खणंदा आहिनि। सिंपल हुननि जी पघार 3 लख 4 लख। ईअं लेक्चर ॾिनो, पर घणा लेक्चर ॾींदा, वधि में वधि कीअं 2 लेक्चर ॾींदा आहिनि ॾींहं में, ठीकु आहे, 3-4 लख हुनजी पघार आहे। उन खां अलावा सॼी दुनिया घुमंदा आहिनि टू अटेंड इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस, और साल में हिकिड़ो दफ़ो कॾहिं अमेरिका वेंदा, कॾहिं बर्तानिया वेंदा, कॾहिं रूस वेंदा, कॾहिं फ्रांस वेंदा। उन खां अलावा सॼे पाकिस्तान में पिया घुमंदा, जिथे वेंदा माण्हुनि जो नालो वठंदा, इज़त ॾींदा, इज़त जी इज़त, पैसे जो पैसो, सभु शइ आहे सिर्फ़ु कहिड़ी फील्ड में? टीचिंग फील्ड में। इफ यू आर वेरी गुड एंड कमिटेड टीचर। हाणे इहे तव्हांखे आई ब्रीफ यू अबाउट डिफरेंट चॉइसिस टू यू। माना अॼु त तव्हां इन चॉइस मां निकिरी आहियो त तव्हां वटि दुनिया जो बि डॉक्टरी इंजीनियर आहे। यू आर नंबर ऑफ फील्ड्स। हाणे कंहिं बि फील्ड में इंक्लूडिंग मेडिकल एंड इंजीनियरिंग तव्हांखे कामयाबी हासिल करण लाइ छा करणु खपे? I suggest you a formula of 3 P's and 3 C's. हिकिड़ो फार्मूला आहे मुंहिंजो क्रिएट कयल फार्मूला। उन उहो फार्मूला कहिड़ो आहे? फार्मूला ऑफ 3 P's, P for पाकिस्तान and 3 C's, ठीकु आहे न? C for cat। हाणे 3 P's में अगरि तव्हां नोटबुक आहे नोट कंदा वञो, फर्स्ट P stands for planning. First P stands for planning. Second P stands for preparation, and third P stands for presentation. कंहिं बि कैरियर में वञण जे लाइ हाणे कैरियर जो नालो नथो खणा, मेडिकल थी सघे थो, इंजीनियरिंग भी थी सघे थो, आर्म फोर्सेस भी थी सघे थो, जुडिशरी भी थी सघे थो, लॉ भी थी सघे थो, पॉलिटिक्स भी थी सघे थो, राइटिंग भी थी सघे थो, टीचिंग भी थी सघे थो। For any profession, if you are committed and determined, पहिरीं ॻाल्हि आहे you need planning. बाबा प्लानिंग खां सवाइ nothing is achieved। मिसाल जी ॻाल्हि, मूंखे वञिणो कराची आहे, तव्हां छा था सम्झो मां ॿाहिरि पसी रोड ते निकिरी वेंदुमि, कराची पहुची वेंदुसि। बाबा प्लानिंग करणी पवंदी न। बाबा कराची वञिणो आहे, गाॾी किथां मिलंदी,
ट्रेन बहितर रहंदी या बस बहितर रहंदी या का टैक्सी वग़ैरह बहितर रहंदी, कीअं वञिणो पवंदो, केॾी महिल गाड़ी मिलंदी, किथां मिलंदी, घणो किरायो थींदो, केतिरो ख़र्चु ईंदो, केतिरो टाइम ईंदो, प्लानिंग ज़रूरी आहे न। खसी सिके टके जे लाइ कराची वञण जे लाइ प्लानिंग न कयो, पंहिंजी ज़िंदगी जी लाइफ जे लाइ का प्लानिंग ई न आहे। It is not possible that you will succeed in any field without planning. पहिरीं ॻाल्हि प्लानिंग आहे। बाबा वञिणो काॾे आहे, थियणो छा आहे, करिणो छा आहे पाण खे, उन खां बाद में प्रिपरेशन प्लानिंग थी वई त वी नीड टू गो टू कराची, असांखे कराची वञिणो आहे, एतिरो टाइम लॻंदो। प्रिपरेशन कपिड़ा तयार करणा पवंदा, बस स्टॉप ते वञिणो पवंदो, दोस्तनि सां सलाह करणी पवंदी, भाड़ो किरायो गॾु करणो पवंदो, सभु रिसोर्सिस खणणा पवंदा। प्लानिंग खां पोइ यू नीड एक्सटेंसिव प्रिपरेशन। बाबा प्रिपरेशन करणी पवंदी। ईअं न आहे त प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल जा डॉक्टर थींदासीं, प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल जा इंजीनियर थींदासीं, प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल जा जज थींदासीं। बाबा जज डॉक्टर इंजीनियर कंहिं बि फील्ड खे हासिल करण लाइ तव्हांखे प्रिपरेशन करणी पवंदी, तयारी करणी पवंदी। तयारी कीअं करणी पवंदी, यू नीड टू डिवोट प्रॉपर टाइम टू योर स्टडीज, पढ़णो पवंदो, किताब पढ़णा पवंदा, वक़्तु ॾियणो पवंदो। इहा एक्सटेंसिव प्रिपरेशन करणी पवंदी तव्हांखे टू मटीरियलाइज़ योर ड्रीम्स। ऐं टी ॻाल्हि तव्हांजी जेका थर्ड पी आहे उहा आहे प्रेज़ेंटेशन। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, तव्हां केॾी बि तयारी भली छो न कयो, तव्हां केॾी बि भली तयारी छो न कयो, केॾी बि भली प्लानिंग छो न कयो, आख़िरी ॾींहं ते इम्तिहान वारे ॾींहं ते जेकॾहिं तव्हांजी प्रेज़ेंटेशन भली न आहे तव्हां कामयाबु न थींदा। मिसाली ॻाल्हि, तव्हां सभु MCQs यादि करे छॾिया, फिज़िक्स केमिस्ट्री बायोलॉजी जा सभु MCQs तव्हां यादि, वॾा होशियार आहियो, पर जंहिं ॾींहुं एंट्री टेस्ट थी उन ॾींहुं उबता सुबता धुका लॻी आहे, बी जी जॻह ते C टिक थी वियो, C जी जॻह ते D टिक थी वियो, कामयाबी मिलंदी? नो। कराची वञो पिया, प्लानिंग बि कयो, प्रिपरेशन बि कयो, पर गाॾी खटारा मिली वई, प्रेज़ेंटेशन ख़राब थी वई, पची सघंदो? नो। तंहिंजे करे सभु शयूं आफ्टर प्लानिंग एंड आफ्टर प्रिपरेशन, योर प्रेज़ेंटेशन ऑन दैट एग्ज़ैक्ट डे, चाहे CSL जो इम्तिहान हुजे, चाहे तव्हांजो एंट्री टेस्ट हुजे, चाहे तव्हांजो ISSB जो इम्तिहान हुजे, उन पर्टिकुलर डे ते जेकॾहिं तव्हां परफॉर्म न कंदो, तव्हांजी प्रेज़ेंटेशन भली न हूंदी, योर चांसिस फॉर सक्सेस आर डिम। तंहिंजे करे इहा कोशिशि कयो त जेकॾहिं तव्हांखे कामयाबी हासिल करणी आहे त विथ एक्सटेंसिव प्लानिंग, विथ स्ट्रॉन्ग प्रिपरेशन, यू नीड टू गिव प्रॉपर प्रेज़ेंटेशन। ठीकु आहे, इहे छा थी विया 3 P's। हाणे ॿियो छा चयो? 3 C's। C फॉर कैट। ठीकु आहे, पहिरीं C फॉर कैट जेका आहे उहा आहे कमिटमेंट। वाह, छा? कमिटमेंट। बाबा ज़िंदगी में विदाउट कमिटमेंट नथिंग इज सपोज टू बी अचीव्ड। वाह, कमिटमेंट न आहे का बि शइ न आहे, कमिटमेंट खां सवाइ ज़िंदगी बेकार आहे। ऑल अवर एफर्ट्स आर यूज़लेस इन वेन इफ यू आर नॉट कमिटेड। जेका बि फील्ड खणो, जेॾी बि प्रेज़ेंटेशन सुठी ॾियो, जेॾी बि प्रिपरेशन सुठी कयो, प्लानिंग कयो, पर जेकॾहिं तव्हांजी कमिटमेंट न आहे, तव्हांजी सॼी तयारी, सॼी महिनत, सभु सपना, सभु ख्वाब बेकार थींदा। यू नीड टू गिव योर 100% कमिटमेंट। फर्स्ट C। सेकंड C, केयर। सेकंड C, केयर। पहिरीं कमिटमेंट बि केयर। तव्हां पढ़ो था, महिनत था कयो, उन विच में यू नीड टू टेक केयर ऑफ योर सेल्फ, यू नीड टू टेक केयर ऑफ योर एम, यू नीड टू टेक केयर ऑफ योर हेल्थ। इन सभिनी शयुनि जो बि एहतियात करणो आहे। ईअं न आहे त पढ़ी 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 चरिया थी वञूं, अंधा थी वञूं, चश्मा लॻी वञनि, हे मेंटल थी वञूं। बाबा छो? कमिटमेंट आहे, पढ़ो जज थियो पामरा खे जज थियण जे चकर में सभु शयूं विसरियूं, घर बि विसरियूं, माइट बि विसरियसि, सौट बि विसरियसि, मासा बि विसरियसि। ईअं न, तव्हांजी केयर तमामु घणी ज़रूरी आहे। पंहिंजी बि केयर कयो, पंहिंजे आसपास जे माण्हुनि जी बि केयर कयो, पंहिंजे पेरेंट्स जी बि केयर कयो। को बि अहिड़ो कैरियर पंहिंजे लाइ न खणो दैट इज़ नॉट गोइंग टू बी अफोर्ड बाय योर पेरेंट्स। मिसाल जी ॻाल्हि, का अहिड़ी फील्ड खणी वेही रहो जेको तव्हांजा पेरेंट्स अफोर्ड ई न करे सघनि। तव्हांखे इंटरव्यू में वञण लाइ पे इस्लामाबाद तव्हांजे बाबा खे जेको आहे तव्हांखे हितां खां वठी सखर ताईं वञो, किरायो कोन्हे को, तव्हां चओ थी न मूंखे इस्लामाबाद मोकिल। इहे सभु शयूं तव्हांखे यू नीड टू टेक केयर ऑफ ऑल दीस थिंग्स। इहो केयर तमामु वॾी ज़रूरी आहे। पंहिंजी बि केयर कयो, पंहिंजे आसपास जी सभिनी शयुनि जी केयर कयो। ठीकु आहे, आफ्टर कमिटमेंट, आफ्टर केयर, द थर्ड C स्टैंड्स फॉर करेज। वाह, जेकॾहिं तव्हां में करेज आहे, यू कैन डू एवरीथिंग।
कॾहिं कॾहिं पाण थकिजी पवंदा आहियूं हिकिड़ो अटेम्प्ट ॾियण खां पोइ थकिजी पवंदा आहियूं ओ एज़ इफ आई एम नॉट बॉर्न फॉर दिस थिंग as if I cannot achieve this, as if this thing is beyond my level, as if I am fail, as if this is beyond our resources. No, you must have courage. तव्हांखे शुरू में ॿुधाए छॾियमि त if others can do, why can't you? If others can't do, if others can do, why can't you? And if others can't do, you must do. जेकॾहिं ॿिया नथा करे सघनि त बि तव्हां चैलेंज सम्झी कयो जेकॾहिं ॿिया करे था वञनि त तव्हांजे लाइ छा आहे तव्हां बि करे सघो था So if you will take my words and my formula of 3 P's and 3 C's as your motto of life, as your watchwords of your life, now given to any career that you opt for, कहिड़ो बि career हुजे जंहिंमें तव्हां वञणु चाहियो, either it is medical or engineering or CSS, PCS, ISSB, judiciary, journalism, foreign affairs. ठीक है, इलाही सारी fields हैं जेके I could not quote exactly right now. Thousands of fields are there. And remember, if one door of opportunity closes, hundreds other open behind us. जेकॾहिं न हिकिड़ो door बंदि थी वेंदो आहे त सभई दरवाज़ा पोयां खुलंदा आहिनि but we constantly focused on that closed door. असां रुॻी उन closed door ते focus कयूं बीठा हूंदा आहियूं and waste our time and waste our energies.